नाज़रीन, दाद लगारीअ भरिसां ॻोठ अब्दुल्ला कोराईअ जो रहवासी पोरिया 3 सालनि खां कैंसर जे मर्ज़ में मुब्तला आहे। पोरियत मोहम्मद खान लगारी जा 3 ॿार पिणु माज़ूर आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अमजद लगारी। दाद लगारी वेझो ॻोठ अब्दुल्ला कोराई जो पोरियत रहवासी 3 सालनि खां ज़िंदगी ऐं मौत जे ॿवाटे ते पयल आहे। पोरियत मोहम्मद खान लगारी 3 साल अॻु कैंसर जी मर्ज़ में मुब्तला थी वियो हो। घर जो समूरो सामान विकिणी पंहिंजी ग़रीबी हाल मूजिबि इलाज त करायो, पर हिन वक़्त ताईं सिहतयाब न थी सघियो। हिकु गुरबत ॿियो बीमारी जे बिस्तरे ते पयल पोरियत ॻाल्हाइण खां बि कासिर बणियल आहे। एॾा दर्द पुने अखि में पानी वाला होंगे दर्द होने एॾा रुपया। कैंसर में मुब्तला मोहम्मद खान लगारी जा मासूम ॿार बेमाज़ूर बणियल आहिनि, जेके मिसकीनी हाल हुजण करे बेसहारा आहिनि। वधीक मोहम्मद खान जे भाइरनि आवाज़ टीवी के ॿुधायो त तक़रीबन 3 साल थी विया आहिनि। इलाज हिन जो करायो आहे रहीम यार सखर लाड़काणे। हाणे हिन जो इलाज थिए थो नवाब शाह नूरैन अस्पताल में, जंहिंजो ख़र्चो तक़रीबन 30 खां 50 हज़ार महीने जो। पहिरियां ख़र्चो तमामु घणो हुयो, हाणे महीने जो कोरस ॾियनि था। उन जे लाइ 10-15 हज़ार तक़रीबन गाड़ी वारा वठनि था, बक़ाया उतां दवा मिले थी। हिन ग़रीब जो ॿियो कोई वसाइल न आहे जंहिंमें इलाज कराए सघे। हाणे वस वारनि खे अपील आहे त हिन जी खुदारा मदद कनि। इलाज कराए कर थकी पिया काथों फ़ाइदो न थियो। लाड़काणो आहे या नवाब शाह आहे सखर आहे, कराची थी विया ऐं बावलपुर थी, काथों माना फ़ाइदो टके जो नथो थिए। सभु शइ खपाए छॾीसीं, माल आहे, मिल्कियत हुई, जेका शइ बि हुई। जे चूंडियल नुमाइंदनि मल्टीनेशनल कंपनियुनि तोड़े वसवारनि खे घुर्जे त मिसकीन पोरियत मोहम्मद खान जी माली मदद कनि, त जीअं कैंसर जी मर्ज़ में मुब्तला हिन मिसकीन जे इलाज लाइ मदद थी सघे ऐं हिन पोरियत जे घर मां मोकिलायल ख़ुशियूं वापसि अची सघनि। कैमरामैन आबिद ख़ुश सां गॾु अमजद लगारी, आवाज़ टीवी, दाद लगारी।